लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नौजवान रिसर्चर जनाब आमिर बग़ैरी सां जारी आहिनि। आमिर पाण हाणे सिंध सूबो थी वियो, ठीकु आहे। हाणे इहो सिंध सूबो आहे या सिंध वतन आहे? सिंध सूबो सूबो आहे, इंडिया साॻियो ई अंग्रेज़ आहे। फेडरेशन ऑफ इंडिया आहे। हा, पहिरियों दफ़ो 1935 वारे एक्ट में फेडरेशन थियो इंडिया, फेडरेशन उनजो असां यूनिट आहे। ठीकु थियो। हाणे असां सूबो थी वियासीं, हाणे 37 में इलेक्शन थी, जी ठीकु, सॼे इंडिया जो असां पस मंज़र बयानु करे चुका थी आहियूं। चुका जेके बि माण्हू बीठा। हाणे मूंखे ॿुधायो उन महिल सिंध में पार्टियूं कहिड़ियूं आहिनि? सिंध में सियासी पार्टियूं हुयूं। सभ खां पहिरियों तव्हां ॾिसंदो त सिंध में सियासी पार्टी 1880 में ठही आहे, कांग्रेस खां बि 5 साल अॻु में। सिंध सभा जेका उन वक़्तु ठाही, ॾियारम गुदूमल जेको DJ कॉलेज जे ठाहियो, हसन अली आफंदी, उहे सभु उन जा मेंबर हुया ऐं उहा उन्हनि उन वक़्तु बर्पा कई। पोइ उन में इख़्तिलाफ़ थी पिया ॾियाराम गुदूमल में ऐं हसन अली आफंदी में। पोइ हसन अली आफंदी अलॻि सिंध मोहम्मदन एसोसिएशन ठाही, जेका हिकिड़ी मोहम्मदन एसोसिएशन हुई कलकत्ता में, अमीर अली हलाईंदो, हीअ उनजी ब्रांच क़ाइमु कई। हू अलॻि थी विया, माना हिंदू मुस्लमान जे बेसिस ते ऐं कुझु इशू थिया हुननि जा। इहे हुया ॿई पढ़ियल, हिकु ॿिन्ही कॉलेज खोलिया, इदारा खोलिया, उहे मज़हब ते विड़ी पिया, ख़ैर जो कमु। ऐं 1885-86 में कांग्रेस ठहे थी, जेको उनजो पहिरियों सेशन हुयो उहो थियो। त उनजी मां रिपोर्ट पढ़ी आहे, AO ह्यूम ठाही, त उन में बि कराची जा माण्हू हुते शरीक थिया हुया, डेलीगेशन वियो हो हितां। त सिंध जी माना पॉलिटिकली इन्हनि शयुनि में रही आहे। बाद में तव्हां ॾिसंदव त सिंध ख़िलाफ़त कमेटी ठही, उन रेशमी रूमाल तहरीक, ॿियूं सिंध में जेके आहिनि उहे सियासी जमायतूं वक़्तु ब वक़्तु उहे रहंदियूं पई आयूं। जमायत उलमा इस्लाम, उनखे जमायत उलमा चवंदा, उहा जमायत उलमा हिंद हुई, त उहा असां वटि मौजूदु हुई। सिंध ख़िलाफ़त कमेटी हुई। पोइ जॾहिं ॾिठो पए त सूबो हाणे ठहिणु वञी रहियो आहे, त सूबे ठहण पर इहो त मुस्लिम लीग त हूंदी न? मुस्लिम लीग बि हुई, पर एॾी न हुई, एक्टिव न हुई। ऑल इंडिया मुस्लिम लीग, ऑल इंडिया कांग्रेस, इहे त कांग्रेस हुई। हा, 1913 में उनजो कराची में सेशन बि थियो। ठीकु। त मुस्लिम लीग जो सेटअप असां वटि हुयो ई कान। 1937 वारी जेका चूंडूं थियूं, उन में सिंध असेंबली मां हिकु बि मुस्लिम लीग जो उम्मीदवार खटी न सघियो। ओके। हा, कांग्रेस जा त 7-8 मेंबर खटिया आया न 60 मां, त हुननि मां हिकु बि उन्हनि मुस्लिम लीग खटियो कान। हाणे असां वटि पार्टियूं आहिनि। हाणे मां पार्टी ॿुधायां थो। हा, पहिरियों 1934 में हैदर मंज़िल में साईं GM सैद गॾु कयो ऐं हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो बुनियादु विधई, सिंध पीपल्स पार्टी, ठीकु, जंहिंजो शाहनवाज़ भुट्टो, मीरा मोहम्मद शाह, साईं वारा सभु उहिदेदार हुया। उहा एॾी इफेक्टिव साबित न थी सघी। पोइ छा थियो जो सर अब्दुल्ला हारून ऐं कुझु ॿियनि इहो सोचियो त असां सिंध में हिकु अहिड़ी पार्टी बर्पा कयूं जीअं पंजाब में यूनियनिस्ट पार्टी आहे, उन में सिख बि आहिनि, हिंदू बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, त असां गैर फ़िरके वारनि पार्टी सिंध में छो नथा ठाहे सघूं। पोइ सर अब्दुल्ला हारून जे घर में 1936 में या 35 में पार्टी ठही, सिंध यूनाइटेड पार्टी, जंहिंजो सदर सर अब्दुल्ला हारून थियो, जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ भुट्टो थियो। पोइ बाद में वरी उहो रोल हुननि इन्वर्स कया, पोइ सर जनरल सेक्रेटरी थी वियो, शाहनवाज़ भुट्टो सदर थी वियो। मूंखे मुंहिंजारो तव्हांजी ॻाल्हि में नज़र थो अचे। सैयद चोटीअनि में ठाही, शाहनवाज़ भुट्टे साहब वारनि सां गॾिजी सिंध पीपल्स पार्टी, ठीकु, सिंध पीपल्स पार्टी। ऐं वरी 36 में सर अब्दुल्ला हारून ऐं सर शाहनवाज़ भुट्टो, ॿिया केरु आहिनि हुन सां? साईं GM सैयद वरी पोइ सिंध पीपल्स पार्टी खां पोइ SUP ठाही आहे। SUP ठाही, ओके। उन में पर हुनजो मुहरिक अब्दुल्ला हारून आहे ऐं हे सभु हुया। हिननि जो हुयो त गैर फ़िरके वारा पार्टी ठाहियूं जंहिंमें हिंदू बि हुजनि। पर जॾहिं सेशन थियो त हिननि जूं इहे जेके आहिनि कोशिशूं उहे नाकाम वयूं, त उहा पज़ीराई न मिली सघी मुस्लमाननि खां अलावा हिंदू या ॿी कम्यूनिटी मां। त उहो जेको मक़सदु हुयो उहो पूरो न थी सघियो सिंध यूनाइटेड पार्टी जो, जेको हुयो त बाबा गैर फ़िरके वारा ठाहियूं, जीअं सर सिकंदर हयात ख़ान यूनियनिस्ट पार्टी पंजाब में ठाही आहे, त असां हिते अहिड़ी ठाहियूं जंहिंमें सभु हुजनि। हाणे हिकु असां वटि 37 जी पार्टी हुई सिंध यूनाइटेड पार्टी। उन वक़्तु ईअं ठहियो त ठहण दौरान सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला उथी हलियो आयो। उन ॾिठो पए त सर शाहनवाज़ भुट्टो आहे, अब्दुल्ला हारून आहे, हिते मुंहिंजी दाल न ॻरंदी, छो जो हू बि पुराणो खिलाड़ी हुयो। हिकिड़े जंगल में 2-3 शींहं न, माना इहे हुआ शींहं ऐं खिलाड़ी। हा, ईअं ई हुयो। अच्छा। हा, अॻिते तव्हां ॾिसंदो त वरी जेका असेंबली ठहे थी, पोइ कहिड़ा मज़ा थिया उन ते पाण अचूं था।
त ॿी पार्टी हुन वञी अलॻि ठाही, सिंध मुस्लिम पॉलिटिकल पार्टी या मुस्लिम पॉलिटिकल पार्टी चवंदासीं, उहा उन ठाही। टी पार्टी हुई कांग्रेस, उनजो सुठो सेटअप हुयो। ऐं चौथी जेका पार्टी हुई उहा हुई शेख अब्दुल मजीद सिंधी जी सिंध आज़ाद पार्टी। उन में इहो त तव्हांखे ख़बर आहे, शेख अब्दुल मजीद सिंधी ख़िलाफ़त तहरीक में उन ॾाढो इफेक्टिव रोल अदा कयो, अल वहीद अख़बार जो रूर मां, ऐं जेको हुनजो हुयो त हुन जेके ख़िलाफ़त तहरीक वारो जेको सेटअप हुयो ऐं ॿियूं जेके उनजा दोस्त हुया, उहो हल्को वसी हुयो, नओं मुस्लमान थियो हुयो, त उन जी पार्टी माना हुई। त इहे 4-5 पार्टियूं उन वक़्तु 37 इलेक्शन में मैदान में लथियूं। ठटे जो शेख अब्दुल मजीद सिंधी लीलाराम जो पुटु। हा, ऐं जॾहिं इलेक्शन में बीठो त इलेक्शन में ठटे जा जेके माण्हू हुआ तिन ही शेर चयो त ॾियो चंदो इस्लाम खे, इस्लाम जे सदके, शेख अब्दुल मजीद पुट लीलाराम जे सदके। काफ़ियो रदीफ़ सॼो ठाहियो। उहो 37 इलेक्शन में हो बीठो लाड़काणे मां खटे। हा हा, लाड़काणे में बीठो ऐं जनाब सर शाहनवाज़ भुट्टे खे हाराई। हाणे सिंध यूनाइटेड पार्टी ठही वई, उहा इलेक्शन में बीठी। हाणे सिंध असेंबली जूं चूंडूं थियूं। हा, थोरा मां फैक्ट्स एंड फिगर तव्हांखे ॿुधायां। हा हा, हाणे सिंध असेंबली में टोटल 60 सीटूं मां तव्हांखे जीअं ॿुधायो। ठीकु। उनजी विरासत ईअं हुई त जनरल अर्बन जूं सीटूं हुयूं 3, उन ते 7 उम्मीदवार बीठा। मोहम्मदन रूरल जूं हुयूं सीटूं 2, मोहम्मदन अर्बन जूं सीटूं 2 हुयूं, जंहिं ते 6 उम्मीदवार बीठा। जनरल रूरल जूं 15 सीटूं हुयूं, जंहिं ते 45 उम्मीदवार बीठा। ऐं मोहम्मदन रूरल जूं 31 सीटूं हुयूं, जंहिं ते 31 ते 81 उम्मीदवार बीठा। ईअं करे टोटल 60 सीटुनि ते सिंध में 7 सीटूं अहिड़ियूं जंहिं ते बिना मुक़ाबिले उम्मीदवार खटिया आया। केरु खटिया? उनमें माना घणे भाङे जेके यूरोपियन मेंबर वग़ैरह हुया उहे माना। अच्छा, ठीकु थियो। हिकिड़ी मुस्लमान सीट बि हुई, हिकिड़ी नॉन मुस्लिम बि हुई, माना अहिड़े हिसाब सां। बक़ाया जेके 53 सीटुनि ते 151 उम्मीदवारनि हिसो वरितो, जिन मां 33 उम्मीदवारनि जी ज़मानत ज़ब्त थी। माशाअल्लाह। हा, उहे माना रोशे में बीठा। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो क्राइटेरिया हूंदो आहे न, 20% अलाए घणो घटि वोट खणो, ज़मानत ज़ब्त थी। अॼु बि चवंदा फलाणो ज़मानत ज़ब्त कराईंदो। उहो माना 33 उम्मीदवारनि जी ज़मानत ज़ब्त थी 151 मां, ऐं टोटल बक़ाया 53 उम्मीदवारनि खटियो। त इन पस मंज़र में जेके असां वटि चूंडूं थियूं आहिनि, ऐं सभ खां वॾी पार्टी इमर्ज थी असां वटि सिंध यूनाइटेड पार्टी, जंहिंजा 2 लीडर हाराए विया। सिंध यूनाइटेड पार्टी जा 2 लीडर ई हाराए विया। 2। ॿियो केरु? अब्दुल्ला हारून। सर अब्दुल्ला हारून बि हारायो, शेख शाहनवाज़, 2 सर हाराए विया। 2 सर हाराए विया। हा। सर अब्दुल्ला हारून हाराए वियो लियारी मां, जंहिंजो हुन मुखालिफ़ उम्मीदवार खटे वियो अलाबख्श खान गबोल। ओके। नबील गबोल जो ॾाॾो, अब्दुल सत्तार गबोल जो पीउ, उहो खटे वियो। 2 सर जो हाराए विया, त इहा अंग्रेज़नि खां नफ़रत हुई छा, या हिननि जी वॾाई होमवर्क न हो? इहे शयूं हुयूं, घणी भाङे होमवर्क हुयो। ऐं अब्दुल्ला हारून सां बि इहो साॻियो केस थियो जेको चौधरी निसार सां थियो। अब्दुल्ला हारून मरकज़ी असेंबली सॼी सिंध मां हुनखे इलेक्शन पढ़णो आहे, उहा सीट खटे वियो, लियारी वारी सीट हाराए वियो। ऐं लाड़काणे मां जीअं तव्हां ताज़ो ॿुधायो त सर शाहनवाज़ भुट्टो, उहो हाराए वियो। ऐं हिननि ॾाढी मज़हब जी तव्हां ॿुधायो इस्तेमालु कयो, ईअं तमामु घणो इस्तेमालु कयो वियो। ईअं हिननि जेको मज़हब इस्तेमालु एतिरे क़दुरु कयो जो सर शाहनवाज़ भुट्टो जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त बाद में वज़ीर बि थियो हुयो बम्बई काउंसिल में, त उन कुझु हुते बिल आंदा टैक्स वग़ैरह जा। पोइ हिकु त इहो तव्हां जेको शहर ॿुधायो, ॿियो इहो हो त बाबा हाणे शेख साहिबु शाहनवाज़ भुट्टो साहिबु अंग्रेज़ माण्हू आहे, अंग्रेज़नि जो ख़ासि माण्हू आहे, हाणे इहो ईंदो त ॾाढीअ ते बि टैक्स हणंदो, माना अहिड़े क़िस्म जा उन्हनि वर्क कई। ॿियो सर शाहनवाज़ भुट्टो ईअं हो त उनखे इहो त 15 साल मरकज़ी जेको बम्बई काउंसिल जो मेंबर रहंदो थियो आयो, त हुनखे पक ई त मां हूअं खटे वेंदुसि। हुन उन नमूने सां उहा वर्क न कई जेका हुनखे करणु खपे। त इहे सॼा फैक्टर थिया जंहिं सबबु सर शाहनवाज़ भुट्टो ते इलेक्शन हाराए वियो। हाणे जेका पार्टी पिक्चर अची वई आहे असांजे साम्हूं, उहा इन रीति आहे त सिंध यूनाइटेड पार्टी जूं 18 सीटूं, सिंध हिंदू सभा जूं 11 सीटूं, इंडिपेंडेंट मुस्लिम जूं 9, कांग्रेस जूं 8, सिंध मुस्लिम पॉलिटिकल पार्टी उन जूं 4, ऐं इंडिपेंडेंट हिंदू 2 ऐं लेबर 1,
ऐं आज़ाद 4 अहिड़े नमूने सां चूं का मुरबा ठही हाणे नई असेंबली ठही वई, नहीं ठही। केरु थियो चीफ मिनिस्टर? हाणे उन में सभ खां वॾी पार्टी त मां तव्हांखे ॿुधायो त सिंध यूनाइटेड पार्टी, पर सिंगल लार्जेस्ट पार्टी न हुई, उनखे अक्सरियत न हुई, टोटल उनजा मेंबर थोरा हुया ऐं 2 मरकज़ी लीडर बि हाराए विया। पोइ जंहिंजूं सिर्फ़ु 4 सीटूं हुयूं या 3, सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला गवर्नर उनखे दावत ॾिनी त तव्हां हुकूमत ठाहियो। ओके। पोइ हिंदू मेंबर जेको हुया उहे बि, कांग्रेस बि, यूरोपियन मेंबर बि, इवन सिंध यूनाइटेड पार्टी जा बि कुझु मेंबर छॾे अची हिन सां गॾु बीठा। शेख साहब सां शेख साहब हुकूमत ठाती ऐं जेको डिप्टी लीडर हुयो सिंध यूनाइटेड पार्टी जो, शहीद अलाबाई सूमरो, उहो सिंध जो पहिरियों अपोजिशन लीडर थियो। उहो थियो अपोजिशन लीडर, पहिरियों लीडर थियो। ऐं पोइ हीअ असेंबली हली, हिन असेंबली जेके कम कया इन ते पाण थोरे हिकिड़े नंढड़ी साई खां पोइ ॻाल्हाईंदासीं। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पाण चाहियूं था त हीअ असांजे मेंबरनि जेको जेको कमु कयो आहे इहो माण्हुनि खे ख़बर पवणु खपे, त जीअं असांखे ख़बर पए त असांजो मेंबर असेंबलियुनि ऐं ऐवाननि में करे छा थो। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी गॾु थींदासीं। असां ऐं आमिर मुगेरी गॾु आहियूं, असां सां गॾु रहिजो।